बुकेरा शरीफ मां ख़बर ईंदा आहियो त बुकेरा शरीफ ऐं बरपासे में मंशियात जो कारोबार अरूज ते पहुची वियो। शहर तोड़े जो ॻोठनि में मंशियात जो विकिरो सरेआम जारी है। इंसामिया गरी मंथली एवज़ अखियूं बूटे छॾियूं आहिनि, जॾहिं त बुकेरा शरीफ वागोडर मूसा खान पिताफी दाद खान जरवार कोड़ो दाऊदानी मिठो कास्केली में मेनपुरी सफीना कचो शराब भंग चर्च समेत हर मंशियात जो सरेआम छूट मिलियल है। जॾहिं त वॾनि डीलरनि में न्याज पिताफी, अयाज पिताफी, आशिक पिताफी, मुर्तजा पिताफी, अजीज नायूं, यूसुफ नायूं, बगो मला समेत वॾे मिक़दार में मंशियात जा डीलर बणियल आहिनि। जॾहिं त हद जी पुलिस वॾनि डीलरनि खां मुबैना तौर हर हफ़्ते गरी मंथली वसूल कई पई वञे। जॾहिं त इलाइक़े जे बाअसर मंशियात फिरोशन पारां कचे माल जो विकिरो पिण वॾे पैमाने ते कयो पियो वञे, जंहिं करे नौजवान नसुल नशे जो आदी बणिजी वियो आहे। शहर जे सियासी समाजी दोरनि जो चवणु आहे त बुकेरा शरीफ ऐं बरपासे जे इलाइक़नि में हलंदड़ मंशियात जे डीलरनि खिलाफ कानूनी कार्रवाई करे नौजवान नस्ल ते नशे जो आदी थियण खां बचायो वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।